बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जी तो तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल इख़लाक़ वाइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे परवरदिगार खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं हर मुसीबत खां, हर बीमारी खां अल्लाह तव्हांखे पनाह में रखे। फ्रेंड असांजो अॼु जो मौज़ू आहे वताए फ़क़ीर जो, ख़ुदा ॾींदो त वापसि ॾेई वेंदुसि। वताए सां माणस शिकायत कई त अबा तुंहिंजे अचण जो न परो न पतो, मां तो लाइ मानी पचाए थी रखां त कुता खयूं था वञनि। जे कोठीअ खे दरवाज़ो हुजे हा त कड़ो ॾेई सांढे रखे छॾियां हा, पोइ भल अवेल सवेल घुरी घर अची त पंहिंजी मानी त खाई। हिन चयो इझो दर खणी थो अचां। तकिड़ो तकिड़ो वियो मसीत जो दर पटे खणी अची पंहिंजे कोठड़ीअ जे ॿंभे ते हणी छॾियईं। मसीत जो मुला जो निमाज़ लाइ मस्जिद आयो त मस्जिद जो दर पटियल ॾिठाई। कंहिं ॿुधायसि त दर वतायो फ़क़ीर खयों पए वियो। मुला कावड़ मां तिखो तिखो वताए वटि आयो, सॾु करे चयाईं, मियां फ़क़ीर तूं त हाणे माॻी अरकाननि मां निकिरंदो पियो वञीं। तोखे शर्म कोन आयो जो ख़ुदा जे घर जो दरवाज़ो लाहे अची पंहिंजे घर ते चाढ़ियो अथई। वताए चयो, शर्म त घणो ई आयमि, पर मानी कुता खयूं थे विया। सोचियमि त जॾहिं मूं खे दरवाज़े वठण जेतिरी तौफ़ीक़ थींदी तॾहिं दरवाज़ो वापसि वञी मस्जिद सॻोरीअ जे ॿंभे ते हणंदुसि, छो त मूं खे ॾियण वारो बि त उहो ई आहे। खेसि ख़बर आहे त वताए वटि दर कोन्हे, ॿियो त ठहियो दर न हुजण करे मानीअ लाइ मोहताज आहे। मुला चयो, आऊं दर लाहियो थो वञां। वताए वराणियो, दर उहो लाहींदो जंहिंजो आहे, बाक़ी तूं ॿुधा तुंहिंजो साणसि कहिड़ो लाॻापो आहे। साणसि घणी मिटी माइटी अथई या तोखे ख़ुदि पाण चयो अथसि त मूं खे सघ कान्हे, तूं वञी वताए खां विढ़ी घरी मुंहिंजी घर जो दरवाज़ो छॾा। एतिरे में माण्हू अची गॾु थिया। मुला खार मां वताए खे गारो ॾियण ऐं विफ़लण लॻो। वताए वराणियो, हिन खे झलियो, मूं हिन जो को बि ॾोह कोन कयो आहे। हीउ पाण खे सुरख़ुरो करण लाइ पाण खे ख़ुदा जो अवेज़ी पियो सम्झे। मूं खे ख़ुदा ॾींदो त दर वापसि ॾेई वेंदुसि, हींअर कुझु बि कोन वरंदुसि।